पाण खे सेहतमंद पियो समझा। शाम जो विस ओ उन्ने डॉक्टर जे मुझी सुबह जो रिपोर्ट कई हुई, मुझो खून टेस्ट कर, शुगर टेस्ट कर, टेस्ट कयई त नॉर्मल या त 450 हुई सुबह जे टाइम ते। हींअर जेॾी महिल शाम जो 11 पाक खां थी अर्ज करे मोटी आयो आहियां त 120 शुगर। डॉक्टर ॾिसे सुबह वारी रिपोर्ट ॾिठई, हींअर वारी रिपोर्ट ॾिठई, मूंखे ॾिठई कि कहिड़ी दवा खाधई, कहिड़े तबीब वटि वे, कहिड़ो इलाज कई। कि मूं चयोमांसि मुंहिंजो तबीब मदीने वारो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाय 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 मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजो सोणो हबीब अॼु बि हयातुन नबी आहे। ऐं तैबा जो शहर या तैबत या मस्कीन, ओ खुशबुन वारा शहर, ओ सुकून ॾियारण वारा शहर। ये किथे लिखियल आहे? तौरात पाक में, तौरात शरीफ में। ओ सुकून वारा शहर सअर्फ अजाजीरुक अला अजाजीरिल कुरा। जल्द मां अल्लाह तुंहिंजे छतुन खे सॼी दुनिया जे शहरनि जे छितियुन खां बुलंद कंदुसि। ए मदीना तुंहिंजूं छितूं सॼी दुनिया जे शहरनि जे छतुन खां बुलंद थी वेंदियूं। वो कीअं? मदीने शरीफ में वॾे में वॾी बिल्डिंग बि जेका आहे उहा 25 मंज़िल आहे, पर जेका या बुर्जुल खलीफा दुबई वारनि ठाही आहे न दुबई में, उहा 120 मंज़िल आहे, दुनिया जी वॾे में वॾी बिल्डिंग आहे। हालांकि ये छितियूं त उन्हनि जूं वॾियूं आहिनि, पर क़ुरान में तौरात में लिखियो पियो आहे त ए तैबा जा शहर तुंहिंजे छतुनि खे सॼी दुनिया जे छतुनि खां बुलंद कंदुसि। इन मां मुराद छा आहे? इहे छतूं इहे जेके मंज़िलूं ठाहींदा आहिनि, इहा छत न, ओ तैबा जा शहर सॼी दुनिया जे शहरनि खां तुंहिंजे शान खे मथां हो करे छॾे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे रिसाला। शान मुस्तफा, अजमत मुस्तफा, तुंहिंजो साईं, मुंहिंजो साईं, दिलबर साईं। सुभान अल्लाह। जे नबी जो शहर सॼी दुनिया जे शहरनि खां ऊंचो आहे, शान में आला ऐं बाला। छो त महबूब उते रहिया। मकान जो शान मकीन जे सदके हूंदो आहे, घर जो शान घर धणी जे करे हूंदो आहे, घर जी इज्जत घर वारे जे करे हूंदी आहे, शहर जी इज्जत शहर वारे जे करे हूंदी आहे। मदीने जो शहर मुझे मुस्तफा जो शहर आहे, इन जे करे अल्लाह पंहिंजे हबीब जे शहर जे शान खे सॼी दुनिया जे शहरनि जे शाननि खां मथे करे छॾियो। सुभान अल्लाह। जे महबूब जे शहर में रहने उन शहर जो शान सॼी दुनिया खां मथां थी वञे त ख़ुद मदीने वारे जो शान छा हूंदो? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। समझो था? कुरान तो फरमाए वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। सुभान अल्लाह। महबूब जेको हिते शान ॾिनो थमाए, आखिरत तुंहिंजे लाइ हिन जग खां आखिरत भली सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेको हिते शान ॾिनो थमाए, आखिरत में अञा तुंहिंजो शान बुलंद कंदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पर इते मुफस्सिरन हिकिड़ी ॿी माना बि कई आहे, वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। महबूब पहिरीं घड़ीअ खां पोई घड़ी तुंहिंजे लाइ अञा भली आहे। सुभान अल्लाह। हिन घड़ी में जेको तुंहिंजो शान आहे न, ईंदड़ घड़ी में तुंहिंजो शान अञा वधाईंदुसि।
जा घड़ी गुज़रंदी उन घड़ी में तुझो शान मथाऊं कंदुसि अञा वधाईंदुसि घड़ी घड़ी गुज़रंदी वेंदी मुस्तफा जो शान वधंदो वेंदो सुभान अल्लाह बेशक घड़ियुनि खे ब्रेक नाहे घड़ी रुकजे नथी घड़ी रुकजे नथी त मुस्तफा जे शान जी बुलंदी भी रुकजे नथी सुभान अल्लाह बेशक समझो था हाणे बयान करण वारो खणी केॾो बि आलिम हुजे केॾो बि पंहिंजो मुताले वारो हुजे पर बयान कंदो जेका हिन घड़ी में आहे न शान उहो ई बयान कंदो न पर क़ुर त फरमाए थो ॿी घड़ी ईंदी तुंहिंजो शान महबूब अञा वधी वेंदो सुभान अल्लाह वरी जे उन ॿी घड़ीअ जो शान को बयान करे त घड़ी त अञा अॻिते टपी वई मुस्तफा जो शान अञा मथे वधी वियो सुभान अल्लाह कंहिं ज़बान खे ताक़त नाहे जो मुस्तफा जो शान खुटाए सघे बस हिकड़े जुमले में गाल दंगा त बादस खुदा बुजुर्ग तुई किस्सा मुख्तसर गाल बस दंगा त अल्लाह का बाद में मुस्तफा तू ही शान वारो तू ही मान बस पहिरियों ज़ात रब जी आ शान इज्जत अज़मत मुझे मालिक जो आ खुदा जी ज़ात का बाद में अगर का शान वारी ज़ात आहे त मदीने वारे साईं इन जे करे मुस्तफा जो शान जो आला है न त उन जी उम्मत खे भी रब शान वारो बणाए जेको मुस्तफा जो गुलाम थी वञे फर्मा बरदार थी वञे मुस्तफा जी सुन्नत जी ताबेदारी करण वारो बणजी वञे रब इन जो भी शान वधाए छॾी समझो था मुस्तफा जो शान त शान आ पर मुस्तफा जे दर्जा जेके गुलाम आहिनि न उन्हनि जो शान भी आला है सुभान अल्लाह हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी सुभान अल्लाह वो मर्दा जे 90 लख काफरन के कलमो पढ़ाए मुसलमान अजमेर वारो हिंदुस्तान में अजमेर जे शहर में ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी इहो आयो लाहौर में असांजो दाता गंज बख्श अली हुजवे सुभान अल्लाह दाता साहब जे दरबार ते आयो केर ख्वाजा मुईनुद्दीन अजमेरी समझो दाले निंड पे आयो अल्लाह समझो ता सही सा गड आयो ना जियो केर आयो ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी किथे आयो हजरत दाता गंज बख्श अली हुजवेरी जे दरबार ते लाहौर शरीफ चई त ॾिसां त दाता जो शान केतिरो आहे ॾिसां त दाता जो शान केतिरो अचे वेही रहियो मुराकबो करे मुराकबो माना गर्दन झुकाए ओ हे सुतो पियो थई अल्लाह अरे हां ई साड़े छडी हां हिकड़ो निंड करे पियो रेगियो वेठो आ सही हे अल्लाह जा दोस्त है न अखियूं ॿूटींदा आहिनि त हे अंतरियूं अखियूं खुलंदियूं आहिनि भिटाई तो फरमाए तो उपटियां त अंधियूं उपटियां हे अखियूं तो खोलियां त हे अंदरियूं अंधियूं आहिनि उपटियां त अंधियूं पूरियां तेरी पसंद सुभान अल्लाह हे बाहर वारियूं अखियूं मुराकबो करे तो वेहा त अंदरियूं अखियूं खुली थियूं पवन यार जा जलवा नजर था अचनि सुभान अल्लाह उपटियां त अंधियूं पूरियां परी पसंद वञो रोज रसन हबीबाणे हुजरे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे दाता गंज बख्श जी दरबार ते ख्वाजा मुईनुद्दीन आयो हे अखियूं बंद करे हे अखियूं खोले वेठो सुभान अल्लाह अंदर वारियूं अखियूं मुराकबे में वेठो हिकड़ो ॾींहुं न ॿ ॾींहं न 4 ॾींहं न 5 ॾींहं न 8 ॾींहं 40 ॾींहं सुभान अल्लाह पूरो चिल्लो 40 ॾींहं रहियो ॾिसां त दाता जो शान छा आहे चए तो 40 ॾींहं दाता जे दरबार ते मुराकबे में वेठुसि
पर मूंखे दाता जे शान ऐं मान ऐं उचे दर्जे जी कल न पइजी सघी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पोइ हीअं चयईं गंज बख्शे फैज़ आलम मजहरे नूरे खुदा नाक सारा पीर कामिल कामिलारा रहनुमा। 40 ॾींहं जो वेठो न चई त गंज बख्शा यानी खजाना बख्शण वारो आहे। सुभान अल्लाह। को टको ॾींदो आहे, को पाई, को पैसो, को रुपयो। इस्माइलानी वारे खां केरु घुरे त चए थो माफ़ कजांइ मटियल कोन्हे। हा घुरे थो अबा रुपयो ॾिजांइ चयो को खुलियो कोन्हे। रुपयो ॾियण जे लाइ 100 रुपया ॾियण जे लाइ असीं तयार न आहियूं, पर दाता साईं ख्वाजा मुइनुद्दीन तो फरमाए त दाता खे जो ॾिठ में त रुगे टको पैसो रुपयो 100 हज़ार न खजाना थो ॾे खजाना। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। गंज बख्शे फैज़ आलम। को हिकड़े मुरीद के फैज़ ॾे, को 5 मुरीदन के, को 8 मुरीदन के फैज़ ॾे, पर दाता गंज बख्श जहान सजे के तो फैज़ वेठो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। गंज बख्शे फैज़ आलम मजहरे नूरे खुदा। अल्लाह जे नूर जो परतवो जे ॾिसणो अथव त दाता गंज बख्श के ॾिसो। जो नाक सारा पीर कामिल जेके अणपूरा आहिनि न उन्हनि जे लाइ मुर्शिद कामिल आहे, पर जेके कामिल पाण कामिल आहिनि उन्हनि जे लाइ बि रहबर ऐं रहनुमा। सुभान अल्लाह। 40 ॾींहं वेठो त बि दाता जे शान खे परूड़े न सघियो। हाणे मुल्ला जेको ॿटड़े किताबड़ा पढ़ी चोपड़ियूं पढ़ी चए थो मुस्तफा जो शान हेतिरो आहे हीअं हीअं इन मुल्ले खे कहिड़ी हो बेशक समझी सघंदो। इहो मुल्लो ईअं आहे जे ॾेडर खूह में पियो हुजे चए त मां आसमान खे थो मापियां। ॾेडर पियो आहे खूह में इहो चवे त मां आसमान खे थो मापियां। अड़े इहो त हिन शामियाने खे बि कोन मापे सघंदो। हा इहो ॾेडर खूह में पियल आसमान खे मापे सघंदो न मापे सघंदो। सॼी दुनिया जा आलिम आदिल आकिल सियाणा सूफी दाना दुर्वेश मुंहिंजा दोस्तो दानिशमंद गॾिजी करे मुस्तफा जे शान खे ॾिसण चाहिनि। उन्हनि जा अकुल हेठि रहिजी वेंदा, इल्म हेठि रहिजी वेंदा, मुशाहिदा मुराकबा हेठि रहिजी वेंदा। मुस्तफा जो शान अञा मथे। नारे तकबीर नारे रिसाला नारे रिसाला शाने मुस्तफा अजमत मुस्तफा तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं दिलबर साईं दिलबर। समझो था न। बाक़ी मुला पाण जो ईअं आहे त पोइ हुनखे सॼी दुनिया ईअं नज़र ईंदी। असांजे ॾिसो न असांजे पासे ॾे इहो आहे गाजी शाह बादशाह। तव्हां ॿुधो आहे चवंदा आहिनि बरोचन जो पीर आहे गाजी शाह। हिकिड़ो वीचारो जत हुजे उठन चारण वारो, उहो चईंदो मैं अॼु वञी गाजी शाह को ॾेखावां। गाजी शाह जी दरगाह ते आयो, गाजी शाह जी मज़ार ते जो आयो त उते शीशो लॻल हो, आईनो सेरांदी खां आईनो लॻल हो। उन वीचारे जत ज़िंदगी में आईनो ॾिठो कोन, ज़िंदगी में उन मिसकीन आईनो ॾिठो ई कोन। हीअं जो आयो आईने में पंहिंजो मुंहुं जो ॾिठई, सॼो पेरनि सूधो पियो नज़र अचे, वॾो आईनो। मथे ते इहो रसी पेखड़ हूंदो आहे न, मथे सां वेड़ियल हुजेसि, गोॾ अंगोशो गोॾनि ते ॿधल हुजेसि, पघर पियो वहेसि। हाणे पाण खे जो ॾिठई त चिताए बीठो ॾिसे बीठो ॾिसे बीठो ॾिसे, कलाक खनि लॻी वियुसि। आईनो ॾिठो मुड़ुस कोन हो। हाणे मोटी आयो त ज़ाल पई पुछेसि त सिराई ॾाढी देर लाते किॾे गया हुई? अखे गया हम मैं गाजी शाह को देखण। जे पीछे गाजी शाह ॾिठी सिराकी सम्झो था जे गाजी शाह ॾिठी कि हा ॾिठुम चिताए ॾिठम। कि कीअं ॾिठी? कि गाजी शाह ॾिठी जहिड़ा मेकू ॾिठई। इवें खड़ा हा जो मथे नालिया भेंडी बदलस, अंगोछा नंढड़ा पोतड़ा बदलस, असल हू बहु मैं जड़ा।
हवा समझो था न हाणे हिन मिस्कीन गाजी शाह न ॾिठो न वरी हिन आईनो ॾिठो हुजे पंहिंजो बूथ ॾिसी चए पियो त गाजी शाह बि अहिड़ो आहे हाणे इहा त ख़बर कोन्हे त इहो आईने में मां पंहिंजो पाण ॾिसी आयो आहियां गाजी शाह त अल्लाह जो वली सोढ़ो हूंदो मुला खे बि का हक़ीक़त जो आईनो हिन को ॾिठो न आहे इहो पंहिंजी सूरत ॾिसी चए थो न बि असां वांगुरु बशरो खाईंदो पीअंदो हीअं हुयो इन जो इल्म इन जो अकुल उन जत वारो अथव जेको गाजी शाह खे ॾिसी आहे जे पुछणो अथई त अल्लाह जे वलीअनि खां पुछ त मुस्तफा जो शान सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत मौला अली शेरे जली खां के माण्हू पुछो त अली ॿुधाए मदीने वारे खे तो कीअं ॾिठो सुभान अल्लाह मौला अली तो फरमाए त वल्लाहि लम अर मिसलहू क़ब्लहू वला बाद अल्लाह जो कसम मुस्तफा जो जहिड़ो न मूं अॻु ॾिठो न पोइ ॾिठो मुंहिंजो मुस्तफा बेमिसाल सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुछो उन्हनि खां जन ॾिठो न उन्हनि ईअं कोन चयो त नबी असां वांगुरु असां जहिड़ो हुयो उन्हनि ॾिठो हो त मुस्तफा जो शान बेशक जो हीअं अख थो खणे त अर्श जा कुंगरा थो ॾिसे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हीअं निमाज़ था पढ़ाइनि हीअं ॿ टे विखूं अॻिते हलिया हीअं हथ सुभान अल्लाह वरी पोइते हटिया साहबन पुछोसीं हे छा पे कयो पाण फरमायूं त हींअर जेॾी महिल निमाज़ पियो पढ़ां त जन्नत जो अंगूरनि जो छंगो लड़के पियो अंगूर जन्नत जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह अंगूरनि में हथ विधुम जन्नत आहे सतन आसमाननि खां मथे मुस्तफा बीठा आहिनि मदीने में पैर मदीने ते हथ सतन आसमाननि खां मथे जन्नत ताईं पियो पहुचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुस्तफा जे हथ जी रसाई आहे न समझो था आवाज इनके घड़ी खन बंद कर चाहेंगे मुंहिंजा पहिरीं अल्लाह हां सुभान अल्लाह सुभान अल्लाह उहे जेके असहाबी जेके रोज बरोज मुंहिंजे सोहणे नबी खे ॾिसंदा उन्हनि खां पुछो त मदीने वारे जो शान सुभान अल्लाह सुभान अल्लाह वदा इस्माइलानी वारा अकीदो इहो रख ईमान इहो रख त मुंहिंजे मुस्तफा जहिड़ो काइनात में न आयो न ईंदो न थियो न थींदो बेशक हक आए ईमान आए अकीदो अल्लाह नबी तो मुंह वांगुर न है मुस्तफा जो शान इहो आ जो सारी जिंदगी मुस्तफा जे बदन ते मख न वेठी बेशक मदीने वारे जे वजूद जो पाछो जमीन ते न पियो बेशक सॼे इस्माइलानी में हिकिड़ो माण्हू मूंखे ॾेखार जंहिंजो पाछो न हुजे आहे कोन्हे ॻाल्हायो ई नथा नासी कोन्हे इस्माइलानी छा निमाणी ताईं वञो होॾे पंहिंजो बेले ताईं वञो होॾे हब ताईं कराची ताईं वञो हेॾे कोइटा ताईं वञो सॼी बलोचिस्तान घुमो पाकिस्तान घुमो पर अहिड़ो हिकिड़ो माण्हू बि नज़र न ईंदुई जेको बिना पाछे जे हुजे काइनात इंसानियत में को बि अहिड़ो न थियो आहे न थींदो जे हुयो त उहो वजूद मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुस्तफा बेमिसाल जेको मदीने वारे साईं सां दिल लाए गुलामी करे फरमा बरदारी करे उहो बि अल्लाह वटि वॾे शान वारो सुभान अल्लाह बेशक रब खे उहो वणंदो आहे पुट यार वणंदो आहे त यार जो पार बि वणंदो आहे बेशक अल्लाह जी जो मदीने वारे सां मोहब्बत आहे न त मदीने वारे जी जेको ताबेदारी करे सुन्नत शरीयत दीन ते हले मुस्तफा जी गुलामी करे उहो बि रब खे वणंदो मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हुयो मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम में हिकिड़ो मस्खरो हुयो जंहिंजो नालो हो सामरी उन हीअं कयो जो वॾी ॾाढ़ी रखी जीअं हज़रत मूसा जी ॾाढ़ी हुई उन मस्करे बि अहिड़ी ॾाढ़ी रखी हज़रत मूसा लठ खणंदो हज़रत मूसा अलैहिस्सलाम हथ में लठ खणंदो हो उहा लठ अॼु ताईं बि रखी आहे हज़रत मूसा जी ओरिजिनल लठ मां उन जी ज़ियारत करे आयो आहियां तुर्की जो शहर इस्तंबोल में तुर्कन जी जेका खिलाफत उस्मानिया वारे जेका आसार आहिनि उते उहा लठ हज़रत मूसा जी अॼु बि रखी आहे
हज़रत मूसा अलैहिस्सलाम लठ मुबारक खणंदो सामरी बीह कयो जो हज़रत मूसा वांगुरु अडुंगड़ी लठ बखे दाढ़ी बोड़ी रखे पटको हज़रत मूसा वांगुरु बधई पो माण्हुनि खे चवंदो हली चो तौरात ॿुधायां मूसा बिन इमरान मां आहियां पो मस्करी कंदो हो घटि वधि ॻाल्हाईंदो हो पो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जेॾीमहिल बददुआ ॾिनी फिरौन ॿुॾी वियो उनजो लश्कर ॿुॾी वियो फौज सिपा सभु ॿुॾी विया इहो सामरी बि उन्हनि सां गॾु हुजे सॼी कौम जा कौम फौज जा फौज तबाह थी वई सामरी चङो भलो दर ते बीठो सामरी खे कुझु न थियो न ॿुॾो अलाह ताला खे अर्ज़ की मुंहिंजा मौला हे मूं ते माण्हू इहो खिलाईंदो हो ऐं मूं ते ठठोलू इहो कंदो हो इन खे छॾे ॾिनई रब फरमायो त मूसा बराबर गुनहगार हुयो पर ॾाढ़ी मुंहिंजे कलीम मूसा जहिड़ी हुयसि पटको मुंहिंजे मूसा जहिड़ो हुयुसि लठ मुंहिंजे मूसा जहिड़ी हुयसि मूंखे हया पियो अचे त कीअं उन खे अज़ाब कयां जेको मूसा जहिड़ी सूरत बणायूं बीठो अरे दोस्तो इस्माइलानी वारो जे कलीमुल्लाह जहिड़ी सूरत बणाए त रब जे अज़ाब खां बची सघे थो पर जेको हबीबुल्लाह जो गुलाम बणजी वञे उन ते रब कीअं न राज़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे रब खे राज़ी करण चाहियो था न त मदीने वारे साईं जे सुन्नत ते हलो शरीयत ते हलो सुहारी रखो पटको ॿधो ज़िक्र कयो क़ुरान पढ़ो मुस्तफ़ा जा सच्चा गुलाम थी वञो दुनिया बि तव्हांजी आख़िरत बि तव्हां सुभान अल्लाह बि वाह वाह हुते बि वाह वाह ॿिन्ही जहाननि जी भलाई उन्हनि खे मिलंदी जेके मदीने वारे साईं जे दर जा गुलाम हदीस ॿुधायां अल्लाह इन्नल्लाह खलकल जन्नत लिमन अताअहू व इन कान अब्दन हबशिया अल्लाह ताला जन्नत उन्हे जे लाइ ठाही आहे जेको मदीने वारे जी गुलामी कंदो आहे सुभान अल्लाह भली कारड़ो हबशी गुलाम बानो छो न हुजे सूरत सुहिणी नथस शिकिल सुहिणी नथस वॾो को ज़ात पात वारो नाहे पर जे मुस्तफ़ा जी गुलामी वारो आहे त जन्नत जो हक़दार आहे सुभान अल्लाह व इन्नल्लाह खलक़न नार लिमन असा अल्लाह ताला दोज़ख उन जे लाइ ख़लक़ी आहे जेको मुस्तफ़ा जी बेफ़रमानी कंदो भली केॾो बि सुहिणी सूरत वारो माल वारो दौलत वारो पैसे वारो धन धरावत वारो आहे पर जे मदीने वारे जो बेफ़रमान आहे त जहन्नम उन जी जाइ वदा अॼु ज़िंदगी असांखे मिली आहे ही ज़िंदगी असांखे रब ॾिनी आहे मुस्तफ़ा जी गुलामी करण जे लाइ महबूब जी फर्मा बरदारी करण जे लाइ बलोचिस्तान वारो कामयाब आहिनि उहे माण्हू जेके मदीने वारे जे दर जी गुलामी कंदा आहिनि हा पोइ तव्हां छा था चओ तव्हांजो बि कोई इरादो थिए थो त महबूब जी गुलामी कजे कंहिंजो कंहिंजो इरादो आहे अल्लाह ख़ुदा ख़ुशि कंदो अलाह मदीने वारे जी ज़ियारत नसीब कंदो आमीन महबूब जा सच्चा आशिक बणजी वञो जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो अॼु वाइदो कयो इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं इंशाअल्लाह इंशाअल्लाह जिन खे सुहारी न आहे से सुहारी रखो कूड़ न ॻाल्हायो ठगी न कयो चोरी न कयो ज़िना न कयो शराब न पियो बेदीनी जा कम न कयो ख़ुसूसन ही 10 मुहर्रम अचे पई न 10 मुहर्रम जो नफ़ली रोज़ो रखण सुन्नत साईं फरमाइनि था जेको 10 मुहर्रम जो ॾींहं जो हिकिड़े ॾींहं 10 जो रोज़ो रखे गुज़िरियल सॼे साल जा गुनाह रब बख़्शे माफ़ करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह 10 मुहर्रम जो जेको रोज़ो रखे थो न सॼे साल जे गुनाहनि जी माफ़ी ऐं साईं फरमाइनि था जेको 10 मुहर्रम जे ॾियारे ते कुशादगी सां ख़ैरात करे ख़र्च करे पंहिंजे हयाल ते त अल्लाह ताला सॼो साल उन जे रोज़ी रिज़्क़ में बरकत नाज़िल सुभान अल्लाह सुभान अल्लाह आज़माए ॾिसो 10 मुहर्रम जे ॾींहुं कुशादगी सां ख़र्च कयो ख़ैरात कयो सेरी इफ़्तारी जो इंतज़ाम कयो ग़रीबनि मिस्कीननि यतीमनि जी संभाल लहो अहल बैतन पाकनि जे रूहनि खे ईसाल जे लाइ ख़ैर कयो ख़ैरातूं कयो अल्लाह ताला सॼो साल तव्हांजे रोज़ी रिज़्क़ में बरकत सुभान अल्लाह अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए मदीने वारे जे ग़ुलामी में जियारे ग़ुलामी वारो मौत नसीब फरमाए वमा अलैना इल्ला अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद आमीन
वाला आलिही व सहबिही अजमाइन। या अल्लाह हिन सारे ॻोठ ते पंहिंजो रहम